हाँ समझी रिकॉर्ड ते चलो ठीक है। हाँ ही आए थंब मुबारक तो उन खां पोइ 10 फुट जी माना पीसी बादशाह जे वारे में रोज़ दिन बादशाह में मस्जिद ठही सा दरगाह में आई इटूं खजी आयूं उठनि ते सरुनि ते पोइ तफ़सील सॼो ॿुधायांसि कॉमेंट में या लिखी ॿुधो मोकिलियुसि। हाँ उन खां पोइ मस्जिद असां हिते कची ठाही पोइ वरी हाणे तब्दील थी 3-4 साल थिया आहिनि पोइ हाणे 3 करोड़ जी ठही आहे। हाणे ही 1 2 3 4 ही 5 थंबा माना 120 फुट आहे। 20 फुट जे विच मौसलो आहे हीअं आहे 50 फुट उलंदे बरंदे। ही आहे मस्जिद जो महराब समझी पियो। हाँ ही आहे मेंबर खुतबे पढ़ण वारो समझी पियो। हाँ ही आहे मथियूं छत। हाँ हिकिड़ो हिस्सो तोखे ॾेखारियो मां छत जो अहिड़े नमूने ही हर छत विच में अहिड़ो आहे मुफ़ासिलो। ही आहे मेन गेट। ही आहे जीअं अपनी मस्जिद रोज़ दरगाह शरीफ़ जी आहे ॾाखिणो गेट आहे उएं ही ॾाखिणो गेट आहे समझी पियो। हाणे थंब विच में आयल आहे इन खां उत्तर मस्जिद वधाई आहे ॾाखिणो पासो साॻी आहे बसि एतिरो बाक़ी मस्जिद उत्तर वधाई असां समझियूं। इन जे भरिसां ई पेटी रखियल आहे नज़ुर हिन में पवंदो आहे। इहो नज़ुर पवंदो आहे हिन जे करे हिन थंब जे करे पोइ पीराणो थींदो आहे 4 लख थियो वञे 2 थियो वञे 1 थियो वञे आॾे ॾींहुं अचनि माण्हू रजबी ते जाम ईंदा आहिनि रजबी ते जाम ईंदा आहिनि माण्हू समझी पियो। सो हा ही आहे मुसाफ़िर खानो। ही दड़ो पूरो जमात सां भरिबो आहे नगर थींदो आहे नगर खानो वरी हेठि आहे। बकरियूं 100 जेतिरो वेठियूं बियूं इहे उछरी हिते माण्हू रखियल आहे बकरियूं चरनि पियूं बकर ही बीठा ॾिसी न जमात अचे थी कूं था जेतिरा माण्हू अचनि था 2 आया त हिकिड़ो कुठो सो 10 आया त 2 कुठा सूं वॾो कूं था ही बकरियूं हिकिड़ी सभिनी छॾे ॾिनियूं विया आहिनि वधनि हिते 100 जेतिरियूं बकरियूं हिन मस्जिद जे हवाले कयल आहिनि समझी पियो। कंहिंजे हा थोरो वीडियो करे छा। हाणे ही आहे ॿाहिरियों पासो वॾो दड़ो आहे हेठि इहो मुल्क हेठि ॾिसे पियो इहो मुसाफ़िर खाना